हींअर मां मेहरान टीचर एसोसिएशन जे मर्कज़ी सेक्रेटरी जनरल ख़ालिद हुसैन जदोई साहब खे गुज़ारिश कंदुमि अचे थो अचनि ऐं पंहिंजो तालियुनि जो इज़हार पेश कनि। ख़ालिद हुसैन जदोई साहब मेहरान टीचर एसोसिएशन जे मर्कज़ी सेक्रेटरी। उस्ताद इत्तेहाद पढ़ंदी सिंध। चूनी थी न ज़मीन ओड़ो थियो न सिज हिन बनीअ मथां बिज हारी थी हलिया पिया। जनाब प्रेसिडेंट मेहरान टीचर एसोसिएशन ऐं जनाब डिप्टी डायरेक्टर एजुकेशन ऐं असांजा मरकज़ी उहिदेदार ऐं सभु उस्ताद साहिबान ऐं शिकारपुर ज़िले जा उहे उस्ताद जिन जी हिते क्विज़ कॉम्पिटिशन में हिसो वरितो, मां उन्हनि खे सलाह पेश कयां थो। जीअं त अॼु जो जेको प्रोग्राम आहे इहो प्रोग्राम हर ज़िले में इंशाअल्लाह मुनक़द थींदो। पहिरियां सखत में, पोइ लाड़काने में, पोइ हैदराबाद में, पोइ कराची में। असां मेहरान टीचर वारनि जो इहो मंशूर आहे त तालीम ऐं ईमानदारी सां ड्यूटी करणु। पहिरियां असां स्कूल वेंदा आहियूं, पोइ असां तनज़ीम जे कमु करणु। असां हर वक़्तु तयारु हूंदा आहियूं, ॾींहुं हुजे राति हुजे। उस्तादनि जे काज़ जे लाइ असां कोशिशि कंदा आहियूं उन सां असांजो साथ इमरान जूनी जो साहब जेको हूंदो आहे उहो ॾींदो आहे। ऐं राति हुजे या ॾींहुं हुजे, उस्ताद हिकिड़ो मज़लूम आहे, उनखे को बि सहारो न आहे। उस्ताद खे अलाह जो सहारो जेको इल्मु ॾिए थो, इल्मु रोशनी उहा ॾीओ आहे जेको हिन पाकिस्तान छा पर दुनिया लेवल ते उनखे मान मिले थो इल्मु जे करे। ऐं असां उस्तादनि खे दुआ कयूं था त ही महिनत कनि ऐं असांजी तनज़ीम खे दुआ कनि त अहिड़ा प्रोग्राम करे। वॾी महिरबानी।